प्रोग्राम की शुरुआत में गाज़ी जंडीर साहब खां पुछूं था। गाज़ी जंडीर साहब खां पुछूं था कराची जी जेको आहे कराची जेका पाकिस्तान जे उत खणी न चइजे पर सिंध जो उहा डिवीज़न आहे कराची डिवीज़न जंहिंमें 22 क़ौमी असेंबली जूं सीटूं आहिनि जॾहिं त 47 जेके आहिनि उहे सूबाई असेंबली जूं सीटूं आहिनि। तमामु वॾो जेको आहे अंग आहे 1/3 खां बि मथे थिए थो। सिंध जे अंदरि जेके सीटूं आहिनि मजमूई तौर ते 61 सीटूं क़ौमी असेंबली जूं आहिनि ऐं 130 सीटूं जेके आहिनि उहे सूबाई असेंबली जूं आहिनि। उन मां जेको आहे हिकिड़ो सुठो अंग जेको आहे 1/3 जेको आहे उहो लॻभॻि कराची खे मिले थो। गाज़ी जंडीर साहब खां वठूं था। जी गाज़ी साहब। बिल्कुलु फैज़ साहब, जीअं तव्हां ॿुधायो त हिते जेका मरकज़ी लीडरशिप आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी उन्हनि जे तरफ़ां रुॻो शहबाज़ शरीफ़ जे तरफ़ां नामज़दगी फार्म भरियो वियो आहे। कराची जो ही जेको कादर मंदोखेल वारो तक आहे NA 242 इन में शहबाज़ शरीफ़ साहब उम्मीदवार आहे। अॼु जेके नॉमिनेशन फार्म जी आख़िरी तारीख़ गुज़री आहे ऐं MKM जे तरफ़ां मुस्तफ़ा कमाल साहब हूंदो जॾहिं त पीपल्स पार्टी जे तरफ़ां कादर मंदोखेली इन तक ते उम्मीदवार हूंदो। ही उहो तक आहे जेको माज़ी में 2018 वारी इलेक्शन में PTI जे तरफ़ां फैसल वावडा खे मिलियो हो। बाद में पोइ ज़िमनी चूंडुनि में कादर मंदोखेल आयो। बाक़ी जेकॾहिं कराची जी पाण ॻाल्हि करियूं नॉमिनेशन जा डिटेल्स अचनि पिया हिते हाणे PTI वटि माज़ी में सुठियूं सीटूं रहियूं कराची में। हिन दफ़े PTI जा तमामु घटि कैंडिडेट साम्हूं आया आहिनि। हींअर ताईं हलीम आदिल शेख जे हवाले सां ॿुधायो वञे पियो त हुन कराची जे नुमाइश चौरंगी वारे तक ते जेको NA 238 आहे उते फॉर्म भरायो आहे जेको माज़ी में PTI जे ई महमूद मौलवी साहब वटि हुयो। अहिड़ी रीति खुरम शेरज़मान जे तरफ़ां डिफेंस वारो जेको तक आहे NA 246 उन ते फॉर्म भरायो वियो आहे। फिरदौस शमीम नकवी साहब जेको अॻूणो पार्लियामानी लीडर आहे PTI जो उन जे तरफ़ां 248 NA 248 ते फॉर्म भरायो वियो आहे। MKM जा डिफरेंट उम्मीदवार आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा इम्कानी उम्मीदवार आहिनि जेके लॻभॻि उसागा चहिरा आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु नॉमिनेशन फॉर्म जमो कराए चुका आहिनि।